सांगड़ में एसटीपी तरफां मुज़ाहिरो कयो वियो। शाहपुर चाकर में सियासी समाजी साथी सरवर डायरी जे घर मां चोरी थियल सामान वापस न कराइण ऐं साणस एसएचओ शाहपुर चाकर जी बदतमीज़ी करण खिलाफ सिविल अस्पताल सांगड़ खां रैली कढी प्रेस क्लब सांगड़ अॻियां एहतजाज कयो वियो। नंढड़ी नायाब डायरी पहिरें उघाड़े मार्च कयो। एहतजाज में एसटीपी ज़िले सदर अली डिनो खासकेली अब्दुल जब्बार जूनेजो कामरेड जाफर सिंधी सलीम डायरी मुख्तियार लगारी अवामी वर्कर्स पार्टी जे मीर हसन मरी ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीराबाद के त चोरी थियल सामान वापस करायो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।